या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दुरूद व सलाम में सुस्ती न करण घुर्जे, छो त मुंहिंजा दोस्त दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे ऐं सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे। सुभान अल्लाह। दुरूद पढ़ण सां सवाब मिलंदो आहे, सलाम पढ़ण सां जवाब मिलंदो आहे। इन करे मुंहिंजा दोस्त हर आशिक खे जेकॾहिं अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात सिहत ॾिनी आहे, तंदुरुस्ती तौफ़ीक़ ॾिनी आहे, त सभ खां पहिरीं पंहिंजे सिहत जो इस्तेमाल इहो करे त मुंहिंजे महबूब मुस्तफ़ा ते कसरत सां दुरूद व सलाम पढ़े। चओ सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। हर महफिल ते मुझे करीम रब जी निगाह खास होंदी आ, लेकिन उन महफिल जे मथा खुसूसी करम जी निगाह होंदी आ जै महफिल में मुझे आका ते दुरूद व सलाम जी कसरत होंदी आ। सुभान अल्लाह। थकल भी जरूर आहियां, इन में शक नाहे, पर हेतरी महबूब जमायत मोहब्बत वारी ऐं माशाअल्लाह इको साउंड जो एड़ो सुहिणो इस्तेमाल अल्लाह कंदो त कुछ घड़ियों जरूर दोस्तन सां ॻाल्हाईंदासीं। मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीजो, दुनिया जो भी हिकड़ो दस्तूर आ, दुनिया जो भी हिकड़ो दस्तूर आ त जेकॾहिं को माण्हू कहे तव्हां जे सुस्तीअ जे करे या कहे तव्हां जे मुआमिले जे करे तव्हां सां कावड़ियल आ, तव्हां ॾे निहारे नथो, तव्हां ॾे तवज्जह नथो ॾे, त उन जो तवज्जह पंहिंजे पाण जे तरफ़ छिकराइण जे लाइ हिकड़ो नुस्ख़ो ॾाढो भलो आहे, हिकड़ो नुस्ख़ो ॾाढो भलो आहे। पर कंहिंजे लाइ दुनिया जे हिकड़े बेवफा इंसान जे लाइ नथो ॻाल्हाए, कावड़ी जी पियो आहे तव्हां सां, तव्हां जी दिलि चाहे थी इहो माण्हू असां ॾे निहारे, असां जे तरफ़ मुतवज्जह थिए, पोइ तव्हां छा कयो? जॾहिं उन जे भर में पहुचो त बआवाज़े बुलंद उन जे महबूब जी तारीफ़ करण शुरू कयो, पाण ई तव्हां ॾे निहारींदो। सुभान अल्लाह। इहा हक़ीक़त आहे। दुनिया जो बेवफा इंसान जेकॾहिं न चाहींदे बि पंहिंजे महबूब जो ज़िक्र ॿुधे त उन जी दिलि उन खे मजबूर कंदी आहे त आहियां त कावड़ियल, पर ज़िक्र त मुंहिंजे यार जो थो करे न। उन ॾे निहारण ते मजबूर थी पवंदो आहे। मुंहिंजो करीम रब मजबूरीअ खां पाक आहे, लेकिन ईअं बि छो न चवां त मुंहिंजो करीम रब कंहिं ते कावड़ो बि कोन्हे। जेकॾहिं ख़ुदा नाराज़ थिए त उहो मानो हली कीअं सघंदो? मुंहिंजो ख़ुदा त महिरबान आहे जो असां गुनाहनि जी कमज़ोरियुनि जी इंतिहा करे छॾींदा आहियूं। मुंहिंजो करीम रब सत्तारुल उयूब आहे, गफ़ारुज़ ज़ुनूब आहे, असांजा ऐब ढकींदो आहे, असांजा गुनाह मुआफ़ कंदो आहे। उहो मुंहिंजो करीम रब, जेकॾहिं उन करीम रब जे रहमत ख़ास के, उन करीम रब जे निगाह ख़ास के ऐं मुस्लमान भाउ पंहिंजे तरफ़ जल्दी मुतवज्जह कराइण थो चाहीं त पोइ देर न कर, फौरन उन करीम रब जे महबूब जी तारीफ़ कर त मुंहिंजे रब जी रहमत तुंहिंजे तरफ़ मुतवज्जह थी वञे। मुझा प्यारा दोस्तों, उन मुझे आका रहमतल लिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, वमा मिन अहद
वमा मिन अहद यसल्लिमु अलैया इल्ला वरद्दल्लाहु अलैया रूही हत्ता अरुद्द अलैहि सलाम। मुझे तव्हांजे आका अल्लाह जे महबूब सरदारुल अंबिया सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम फरमायो, जॾहिं भी को हिकड़ो शख्स मां मुस्तफा ते दुरूद व सलाम पढ़ंदो आ, मुंहिंजो करीम रब छा फरमायो, मुंहिंजो करीम रब मां मुस्तफा के उन जे तरफ मुतवज्जह करण फरमाईंदो आहे। यानी मुझे करीम रब जे रहमत त उन जे तरफ मुतवज्जह हुंदी आ, लेकिन मुझे आका फरमायो त मुझो करीम रब मां मुस्तफा के उन मुझे आशिक जे तरफ मुतवज्जह करण फरमाईंदो आ। ओ मुझा महबूब, ओ मुझा महबूब, मां खुदा त तोते दुरूद व सलाम पढ़ण वारे जे मथा राजी हां। मां अल्लाह त इन जे ला छोटकारे जा दरड़ा खोले तो छडिया, मां अल्लाह त इन जे ला रहमतन जो नुज़ूल तो फरमाया। लेकिन ओ मुझा महबूब तुझो गुलाम मां खुदा चाहया तो त रहमतुन जा दर मां तो खोलिया। ओ मुझा हबीब तुझी जात भी पंहिंजे बाने जे गुलाम जे तरफ मुतवज्जह थे। मुझे आका फरमायो हत्ता अरुद्द अलैहि सलाम, एतरे ताईं जो मां मुस्तफा पंहिंजे सलाम जो उनखे जवाब भी ॾींदो आहियां। सुभान अल्लाह। दोस्तों थोड़ो तवज्जह कयो, महबूब मदीने जो मीर सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जंहिंखे अॼु ॾींहं ते सलाम जो जवाब ॾिनो आहे, उहे रोज़े धणी लॻा पिया। कल सैयद साईं खमण शाह शिराज़ी दामत बरकातुहुल आली वठी हलियो उन सैयद सादात जे मुक़बरनि जे मथां। उते बुधाए पियो त हिन जवान खे भी यार जे दर तां सलाम जो जवाब मिलियो, हिन यार खे भी दर तां जवाब मिलियो। ओ मुंहिंजा दोस्तो, जंहिंखे मुंहिंजो आका सलाम जो जवाब इनायत फरमाईंदो आहे, पर सच त इहो आहे मुंहिंजो महबूब हर हिक खे जवाब ॾींदो ज़रूर आहे, लेकिन तव्हां असांजे मुंहिंजा दोस्त उहा दिल जी वुसात नज़री नाहे जो पंहिंजे महबूब जे सलाम जे जवाब खे ॿुधी सघो। मुझो महबूब सलाम जो जवाब ॾींदो आहे, छो त महबूब त तो असांजो दुरूद सलाम ॿुधंदो आहे न। महबूब त दुरूद सलाम ॿुधंदो आहे, महबूब जवाब भी इनायत फरमाईंदो आहे, लेकिन उन मुझे महबूब जो जवाब उन खे महसूस थींदो आहे जेको जीअं लतीफ़ सरकार फरमायो त हे कन विकणी के ॿिया कन गिन्हे, हे कन विकणी के ॿिया कन गिन्हेज, तिहां पो सुणेज ॻाल्हियां पिरियां संदे। ओ मुझा दोस्त, जेको इंसान जह वक्त में दुरूद व सलाम पढ़े, ओ मुझा यार जॾहिं दुरूद व सलाम पढ़ी, दुरूद व सलाम पढ़ण जे वक्त रुगी तस्बीह जा मणिया गणे ऐं 100 जो तादाद पूरो न कर, 1000 जो तादाद पूरो न कर, लख जो तादाद पूरो न कर, पर जह वक्त भी दुरूद व सलाम पढ़ी जहिड़ो आहीं तहिड़ो आहीं त मुझे महबूब जो न कंध हेठ करे दिल ॾे तवज्जह करे ऐं वरी दिल जो कनेक्शन मुझे महबूब जे गुंबज़ खज़रा जे तरफ करे, पो सलातो सलाम पढ़, ॾिस त जवाब तोखे ॿुधण में अचे थो या नथो अचे। सुभान अल्लाह। मुझो महबूब मेहरबान, मुझो महबूब मेहरबान अल्लाह ताला जी ज़ात बाबरकात तव्हां असां खे उन महबूब जे मेहरबाननि खे समझण जी तौफीक अता फरमाए। छो त मुंहिंजा दोस्त मुझे मौज़ू ते ज़रूर ईंदुमि इंशाअल्लाह ताला, ज़िमनन हे ॻाल्हियूं अची वयूं, छो त जंहिं शख्स भी दुनिया जे अंदर हे कन विकणी, हे अखियूं विकणी, अखियूं ॿियूं इस्तेमाल कयूं, कन ॿिया इस्तेमाल कया, पोइ जॾहिं उन्हनि खां पुछियोसीं तो उन्होंने हिकड़ो ही जवाब ॾिनो। कहिड़ो जवाब ॾिनो? ओ जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ला जह दिल पीता, हाय जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम ला जह दिल पीता।
इहो मोहब्बत इश्क जो जाम कीअं पीबो इएं न पीचंदो त चवी त मां भी हुजा मुंहिंजी अना भी हुजे मुंहिंजी ज़ात भी हुजे मुंहिंजी वॾाई भी हुजे ऐं मोहब्बत जो जाम भी पिया इएं कोन थींदो। सचल साईं ॿुधाए थो त मोहब्बत जो जाम कीअं मिलंदो आहे। हाय मस्ती दे विच मुहब जो मिलिया अल्लाह मस्ती दे विच मुहब जो मिलिया मस्ती दे विच मुहब जो मिलिया हस्ती होड हराम जह दिल पीता इश्क दा जाम सा दिल मस्तो मस्त मुदाम जह दिल पीता। तो मुझा प्यारा दोस्त अजीज जे कदहीं चाही थो त मुझी दरखास्त महबूब वट जल्दी पहुंची वने ऐं मुझे महबूब जी निगाह खास ते ऐं मां उहा महसूस कया। ओ मुझा दोस्त अजीज पो हिन कल्ब जो सौदो कर जिते भी हुजी हिन जिस्म के दुनिया जे हवाले कर दिल के पंहिंजे यार जे हवाले करे छॾ। सस्तो सौदो आ सवलो सौदो आ। पोइ मुझा दोस्त अजीज तोखे ख़बर पवंदी त मुझा दोस्त अजीज मां अर्ज पे कयो त मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते दुरूद पढ़बो आ त सवाब मिलंदो आ। सलाम पढ़बो आ त गला गला सलाम पढ़बो आ त जवाब मिलंदो आ। चो त मुझा आका सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम पंहिंजे गुलामन जे हाल खां बेखबर नाहिन गुलामन जे हाल खां बेखबर नाहिन। पर मुझा दोस्त अजीज अॼु जी जेका रात अॼु जी जेका महफिल आ उन महफिल जे तरफ़ हिकिड़े मिंट जे लाइ मुझा दोस्त जेकॾहिं तवजह कंदे त जंहिं निस्बत सां ही अॼु जी महफिल इन गोठ आचार सालार आचार खान सालार इन से गोठ आचार खान सालार जे अंदर सैयद खमन शाह बादशाह शिराजी दामत बरकातुल आली ऐं गोठ आचार खान सालार जे जोखियो बिरादरी जे दोस्तन गॾिजी जेका ये इश्क ऐं मोहब्बत जी महफिल मचाई आ इंशाअल्लाह ताला उथण खां अॻु में मुंहिंजो महबूब मेहरबानी फरमाईंदो इंशाअल्लाह। उथंदासीं बाद में पहिरीं मुंहिंजे पीरीअ जी मेहरबानी थींदी इंशाअल्लाह ताला। मूंखे खास टास्क दिनो वयो आहे हिन प्रोग्राम में त हमेशह जे लाइ 10 मुहर्रम जे जिक्र के करबला ताईं आंदो थो वञे लेकिन करबला खां बाद जो जिक्र बाकी भी त फ़ासिलो तय थियो आ। करबला खां बाद में भी त सिलसिलो हलियो आ कूफा हलियो आ दिमश्क हलियो आ वरी मदीने जे तरफ वापस आयो आ। सैयद साईं खमन शाह शिराजी दामत बरकातुल आली आज रखे इहो पंहिंजे तरफ खां ऐं गोठ वारनि जे तरफ खां इहो मौजू जो मुंतखब फरमायो आ। इंशाअल्लाह ताला आज चाहींदो त इन मौजू के इन बुनियाद ते हलाए लेकिन उन खां पहिरीं हिन मौजू जो बेस ॿुधण ज़रूरी आ ता त तव्हां सां ख़बर पवे त जेको काफ़िलो करबला खां निकतो ऐं कूफे जे तरफ रवानो थियो कुछ घड़ियों करबला में भी पो काफिले सां गड अगते हलंदासी लेकिन उन खां पहिरीं असा उन बेस ते पहुंचंदासी उन ज़ाते हुसैन ते पहुंचंदासी ऐं ज़ाते महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे ज़ात ते पहुंचंदासी। ॾिसो त मुझे महबूब मुस्तफ़ा ही जेकी कुछ पंहिंजे बचड़े इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे ला जेकी कुछ दुनिया के करे ॾेखारियो इन जो मकसद छा हुयो मुझा आका छा बुधाइण पिया चाहिन ऐं इमाम हुसैन असल में आहे छा इन बुनियाद ते भी थोड़ो मां ॻाल्हाईंदुसि। एडवांस में बुधायम त मता मां ॻाल्हाइण शुरू कयां दोस्त चवन ॼाण सवा कलाक पूरो थियो ए फकीर इते ही रहजी वेंदो को काफिलो पोइते कोन हलंदो काफिलो भी पोइते हलंदो इंशाअल्लाह ताला। दुआ कजो ॻाल्हि भी कंदासी थकल हूं त छाहे लाउड भलो अल्लाह कंदो त चंगो ॻाल्हाए वठंदासी। मदीने वारे
सरकार जे दर तां इंशाअल्लाह ताला इमदाद मिलंदी। हिन शेर सां पंहिंजे हिन फ़कीरानी महफ़िल जो आगाज़ तो कयां। शेर उर्दू में मां ॿुधा पे दोस्तन काफ़ी पढ़िया हन, इन करे दिल चवे थी त हिकु सिंधीअ में इमाम आली मक़ाम जे बचड़न जे मुतालिक शेर पढ़ी ऐं आजिज़ पंहिंजे हिन सिलसिले खे शुरू करे। शेर कुछ हिन तरह किसो कर बलवारन जो त बुधी अज अखड़ में आब वहायो। किसो कर बलवारन जो त बुधी अज अखड़ में आब वहायो। केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो। केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो। हुई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा। हुई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हा। अज शहर मदीनो छदे बचड़न अज शहर मदीनो छदे बचड़न वञिण पट खे त वसायो। मदीनो छॾण केतिरो ॾुखियो हूंदो आहे। उम्रे ते वञण वारा या हज ते वञण वारा जेकॾहिं वयो हई ऐं जॾहिं आख़िरी सलाम मुझे महबूब मुस्तफ़ा जे दरबार में जॾहिं अलविदाई सलाम गुलाम पेश कंदो आ, जेके वञण वारा वेठा हो पंहिंजे दिल जी कैफियत ॿुधायो, उन वक़्त ही हां फाटंदो आ या कोन फाटंदो आ। जेडी मल अलविदाई सलाम मुझे महबूब मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे दरबार में गुलाम पड़ी निकरंदा हन, ओडो बस जो आवाज इंदो आ, जल्दी अचो बस तैयार आ। सलाम वारो सलाम पेश करे वींदो जरूर आ, मगर अखियूं गुंबज़े खज़रा मां कोन कढंदो आ। पर जेकॾहिं मुखां पुछो खुदा जो कसम मुझी पंहिंजी कैफियत त इहा हूंदी आ जो जेडी मल भी सलाम पेश करे मानू वापस थींदो आ त जुबान मां बेअख्तियार ये लफ्ज निकरंदा हन त ओ मदीने वारा वरी कॾहिं घुराईंदे, ओ मदीने जा मीर वरी कॾहिं घुराईंदे। बेअख्तियार दिल मां इहो आवाज निकरंदो आ, छो त सुणे शाह अब्दुल लतीफ भिटाई रहमतुल्लाह तआला अलैहि दाह करे चयो, वसन ऐं विहसन वसन ऐं विहसन दिहाड़ी ॾिसण ला, पर जीअं जीअं पिरी पसंद तीअं तीअं दशानी हजार। अजीजा ने मल आशिकन जो इहो अंदाज़ा जॾहिं गुनाहगारन जो इहो अंदाज़ा ॿुधाए त जॾहिं महबूब मुस्तफ़ा जे कुल्हड़न जे सवार पंहिंजे नाने नबी पाक जे रोज़े अतहर ते बीही करे मदीने छॾण जी इजाज़त वरती हूंदी त मक़ाम छा हूंदो, मंजर छा हूंदो, निजाम खुदा जो आ। लेकिन अजीजा ने मन अंदाजो लगा त मंजर छा हूंदो, इन करे फकीर इन मंजर के आडो रखी करे शेर चयो, हुई अल्लाह दुल्ला मदीने वारे जा कंदा कुल्हेड़न ते जे सवारी हुआ।
अज शहर मदीनो छड़े बचड़न अज शहर मदीनो छड़े बचड़न वञी ऋण पट खेत वसायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो हिकु रेत तलबी वारी हुजे ढुक पानी अल्लाह जे प्यासा हुजने हिक रेत तलबी वारी हुजे ढुक पानी अल्लाह जे प्यासा हुजने केर आबे कौसर जा जे मालिक आबे कौसर जा जे मालिक अज किस्मत कैद करायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो केॾा सूर ऐं सख़्तियूं सिर ते सही जन दीनो नाने जो बचायो मुअज़्ज़ज़ सामीन किराम उलमाए किराम मुझा दोस्त अजीज मुझे मदीने वाले मीर जा आशिको मुझे आका जा गुलाम आज के तमाम जमायत मां घणन दोस्तन जा नाला न था अचन इने करे स्टेज ते वेठड़ जेके भी उलमाए किराम हन बा इज्जत बा वकार दोस्त वेठा हन ए जेके भी इन महफिल में आया हो मुझे मदीने वाले मीर जा गुलाम हो अल्लाह ताला तवा सबनी के आबाद फरमाए सबनी जी हाजिरी मुझो करीम रब हरमैन शरीफ जी जल्दी मंजूर फरमाए इमाम अली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जात जे मुतालिक ओ मुझा दोस्त अजीज दुनिया के खबर देण वारो केरा चो त महबूब मदीने जो मीरा ओ मुसलमानो इंशाअल्लाह ताला थोड़ो आस्ते आस्ते जरूर मगर अकीदत जे बुनियाद ते जरूर खोले खोले गालाइंदो हलंदुम जिंदगी ते भरवसो ना है ही महफिलूं सदाई कोन थींदियूं हन उम्मीद आहे त तव्हां दोस्त भी जंहिं जज्बे ऐं मोहब्बत सां वेठा हो इन जज्बे मोहब्बत सां वेठा हूंदो ओ मुंहिंजा प्यारा दोस्तो अजीजो याद रखी छॾियो करबला जो जेको जंग जो मैदान ओ मुझा दोस्त अजीज इहो मैदान जंग जेको करबला जो आ इहो हादिसो ना है इहो को वाक़ियो ना है जेकॾहिं कंहिंजे ज़हन में इहो ख्याल आ त करबला जी जंग हिकिड़ो हादिसो आ करबला जी जंग हिकिड़ो वाक़ियो आ त भुलियल मुंहिंजा दोस्त अजीज जंग करबला जो जेको मुंहिंजा दोस्त वाक़ियो आ हक़ीक़त में उहो हिकिड़ो मुकम्मिल मक्तब जो मंज़र आ मुकम्मिल तौर ते मक्तब जो मंजरा साधड़न मानुन जे ला खोलिया इए खणी चवा त मुकम्मिल तौर ते हिकड़ो दर्सगाह हुआ जी मदरसो हुंदो आ जो दर्सगाह हुंदो आ छो त मुंजा दोस्त अजीज जने मैदान करबला ते निगाह कर इबादत भी मौजूद आ मारिफत भी मौजूद आ शुजाअत भी मौजूद आ सखावत भी मौजूद आ छोटकारो भी मौजूद आ ओ मुझा दोस्त अजीज ईसार भी मौजूद आ सआदत भी मौजूद आ शहादत भी मौजूद आ दीन जा पॉजिटिव जेके भी पहलू आहिन अल्लाह जे कुर्ब वारा मुझे महबूब मुस्तफा जे प्यार वारा निगाह कंदे त हिक खां हिक सब जो सब करबला जे मैदान में मौजूद हन छाजे करे मौजूद हन केड़ी गाल जे करे मौजूद हन जो करबला जे मैदान में उहो कुछ थी रहो जैते इंसान जात के तनाजा पर अर्श जे फरिश्तन के भी नाजा
हिक हिक खे जेकरे खोल बो त इते रात गुजरी विंदी। बस ये जुमला काफी चेमते हो सब कुछ मौजूद आ। थोड़ो शार्ट में चवा इबादत किए मौजूद आ जो दही जी रात आ होडो यजीदी पंहिंजे ठठ ठांगर में हन इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे खीमन में रब जे कुरान जी तिलावत शार्ट में मारफत किए मौजूद आ। मारफत मना सुञाणन सुञाणन किए मौजूद आ। मुझो दिलबर हुसैन दिया विसराए पंहिंजे गुलामन के मौकियो थो दे त मां हुसैन तव्हां सां वाइदो थो कयां का भी नाने जे दरबार में शिकायत कोन कंदुस। तव्हां हड़ई मोटी वञो मां ऊंदाही करे छडिया ऊंदाही जो फायदो वठंदे हिक हिक थी हलिया वञो। यजीद पलीत मां हुसैन जे सिर जो घोरो आ मां पाण उन सां मोह दींदुस। जै वक्त में इंतजार करण खां बाद में दिया बारिया वया त सब जो सब आशिक मौजूद हुया हिकड़ो भी मिस थियल कोन हो। छाजे करे छो न था वञो सोहणा तो जड़े दिलबर के छडे वञो त अगते केड़ो मोह खणी वींदासी। यानी जेके भी गुलाम हुया उहे साहिब मारफत हुया उहे सुञाणन पिया त मुझे हुसैन जी जेका जात आ उहा आम जात ना है मुझे मुस्तफा जे कुल्हन जो सवार मुझो हुसैन ईसार मौजूदा सखावत मौजूदा निजात मौजूदा इतरा दीन जा पहलू मुझा दोस्त अग्या था पिया अचन। जेकर हिक हिक के खोलींदुम त मुझा दोस्त ही गाल जेको मकसदा जेको सही खमन शाह अहिन गोठ जे गोठ आचार खान सालार वारन जोखन जो जेको मुझा दोस्त मंसूब हुआ शायद वो अध में रह जी वने। इन करे मां घणियों गालियों खोलण जे बजाय बस इतना ही पोइते थो मोटा वरना मुझा दोस्त अहम गालियों जेके इल्मी बुनियाद ते हन ओहे जरूर दिल में हुयो। शार्ट में हिकड़ी गाल बुधाए थो वञा उहा गौर कजो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका शहादत छा चयो इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका शहादत आई इमाम हसन साईं जी जेका शहादत उहा हकीकत में छा है उहा हकीकत में छा है। गौर सा जुमलो बुधजो इमाम हसन साईं जी शहादत हकीकत में शहादत मुहम्मद मुस्तफा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो ज़ुहूर ताम केड़ी शहादत जो इहो तफसील बाद में खुदा चाहो तो जरूर कंदासी। इमाम हुसैन अलैहिस्सलाम जी जेका शहादत उहा ब हकीकत में शहादत मुहम्मद मुस्तफा अहमद मुज्तबा सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम जे शहादत जो ज़ुहूर ताम यानी उहा जेका इमाम हसन साईं के शहादत मिली आ उन जी भी इब्तिदा महबूब मुस्तफा जे जात खौ थिया इंतहा इमाम हसन ताई थिया जेका शहादत इमाम हुसैन के मिलिया उन जी भी इब्तिदा जाते मुहम्मद मुस्तफा का थिया उन जी इंतहा इमाम हुसैन अलैहिस्सलाम जे जात ते थिया। बस मां एतरो बुधाए छडियो हाने जे चवंदो तेने सजी गाल के खोलींदुम जे न चवंदो तो वरी मां जाते हुसैन ते मोटी हलंदुम सल्लल्लाहु अलैका या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। सही खमन शाबाशा जवाब जो इंतजारा एडो लाउड ते हुक्म कंदा हल जो बस रुगी हिंट्स दींदा हलो हे फकीर ते हलंदो हलंदो मां एकड़ो शहर तो पढ़ा जैसे सही खमन शाबाशा जवाब दे खुदा से पूछ लो खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की। खुदा से पूछ लो क्या मोहब्बत है हुसैन की और मोहब्बत से पूछ लो क्या फितरत है हुसैन की। अर्श के फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की। सुभान अल्लाह। अर्श के फरिश्तों से पूछ लो क्या अजमत है हुसैन की और करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की। सुभान अल्लाह।
करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की, और फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की। सुभान अल्लाह। करबला से पूछ लो क्या नमाज है हुसैन की, और फूलों से पूछ लो क्या खुशबू है हुसैन की। अगर फिर भी यकीन न आए जाके यजीद से पूछ लो क्या ताकत है मेरे हुसैन की। सुभान अल्लाह। अजीजा ने मन जंहिंजो नालो हुसैन, अल्लाह अकबर। थोड़ो त तवज्जो कयो, जंहिंजो नालो हसना, जंहिंजो नालो हुसैन, हिकड़े जुमले मां समझी वञो। शायद ॿुधल हुजे या न ॿुधल हुजे, मुझे करीम रब जो उन्हनि सां केतिरो प्यारा। कायनात जे अंदर टे अहिड़ा नाला आहिनि जेके मुझे खुदा अॻु में कंहिंखे बि नसीब कोन कया। घणा नाला आहिनि, ॻाल्हायो घणा नाला आहिनि। हिकिड़ो नालो तव्हां ऐं असांजे आका महबूब मदीने वारे मीर जो नालो जेको आ मुहम्मद सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम। जुमलो याद कजो, अजकल किताबन में भी थोड़ी हरकत कई वई आ, सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। बेशक सही, लेकिन मुझे मुस्तफा फरमायो जह भी मां मुस्तफा ते दुरूद पढ़ियो ऐं मुझे आल के अलग कयो त उन दुरूद जड़ो पढ़ियो तेड़ो न पढ़ियो। जॾहिं भी मुझे आका ते दुरूद पढ़ो, छो त मुझे महबूब मदीने जे मीर फरमायो छा थो छॾियो वञाव। हिकिड़ो अल्लाह जो कुरान ॾेयो थो वञाव, ॿियो मां मुस्तफा पंहिंजो आल ॾेयो थो वञाव। जॾहिं भी दुरूद पढ़ो त सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम, छो त जॾहिं नमाज में भी दुरूद पढ़बो आहे अल्लाहुम्मा सल्ली अला मुहम्मदिन व अला गाला गाला मुहम्मदिन व अला आले मुहम्मदिन। ओ मुझा दोस्त अजीज, इहो ही त कमाल आ, इहो ही त कमाल आ। जरा गौर त कर, दुरूद ते केतरी मेहरबानी, मुहम्मद ओ आले मुहम्मद जे मथा केतरी अल्लाह जी मेहरबानी आ। जो एड़ी नमाज भी आहे जेका तिलावत कुरान खां सवा त थी सके थी ऐं थी वेंदी आ, मगर दुरूद मुहम्मद ओ आले मुहम्मद खां सवा मुकम्मल न थी थी। सुभान अल्लाह। एड़ी काई नमाज न आहे जेका दुरूद का सवा मुकबिल थे, बल्कि इमाम आजम अबू हनीफा जे मसलक मुताबिक असां जेके सुन्नी हनफी आहियूं, असां वटि जॾहिं जेका नमाज़ जनाजा पढ़बी आ उन में दुआऊं पढ़बियूं आहिनि, क़ुरान जी तिलावत कान हूंदी आहे। ईअं न साईं, दुआऊं ज़रूर हूंदियूं आहिनि, क़ुरान जी तिलावत कान हूंदी आहे, पर विच में दुरूद ज़रूर हूंदो आहे। यानी दुरूद पाक जी इतनी बरकत आ त मुझा दोस्त अजीज, अल्लाह जे ज़ात पंहिंजे कुदरत सां जंहिंजे करे कायनात खे बनायो, उन महबूब जो इस्म मुहम्मद पंहिंजे कुदरत सां जन्नत जे हिजाबन में छुपाए रखियो, पंहिंजे कुदरत सां छुपाए रखियो। फ़क़त पंहिंजे अंबिया खे इतला ॾिनो जो हर दौर में अंबिया मुझे महबूब जो ज़िक्र कंदा आया। इहो सुहिणो नालो तॾहिं दुनिया जे तख़्ते ते ज़ाहिर थियो जॾहिं मुझो महबूब अम्मा आमिना जो लाल ज़हूर पज़ीर। एड़े ई नमूने सां हसन ऐं हुसैन, इहे भी बई नाला अहिड़ा आदम खां वठी करे पूरी तारीख़ खोलियो दुनिया जी, दुनिया जे तारीख़ में कॾहिं भी तव्हां खे हसन भी नालो न मिलंदो त हुसैन भी न मिलंदो। इहे नाला भी अल्लाह जे ज़ात पंहिंजे महबूब जे प्यारन जा नाला जन्नत जे अंदर पंहिंजे प्यार कुदरत वारे प्यार जे हिजाबन में अल्लाह ताला महफूज करे छॾिया। जॾहिं खातून जन्नत खे करीम रब बचड़ा ॾिना, मुझे रब मुझे महबूब खे फरमाए, महबूबा तुंहिंजो अली मुंहिंजो शेर उहो त नाला ही रखी रहियो आहे, मगर मां अल्लाह जी रज़ा इन में आ त मुंहिंजा महबूब तव्हां पंहिंजे तरफा ही जन्नत में हिजाब वारा नाला रखी अचो। इमाम हसन हुसैन का मामूली गाल थोड़ी आ मुझा दोस्त अजीज, ज़ाता इमाम हसन ऐं इमाम हुसैन अजीम ज़ाता। हिकड़े मिनट जेला सुन्नी जमायत वेठी आ, हिकड़े मिनट जेला सोच जो ऐं बाद में जवाब ॾिजो, सोचे बाद में जवाब ॾिजो। जॾहिं महबूब मदीने जो शहनशाह चो सल्लल्लाहु अलैहि व आलिहि वसल्लम सजदे जे हालत में आ, कहिड़ी हालत में आ, जवाब ॾियो।
सजदे जी हालत में आ मुखे जवाब दियो जॾहिं नबी हालत सजदा में हुंदो आ बुधाए त उन सुहणे नबी जो पेशानी मुबारक प्यारा दोस्तों तवज्जह कयो ऐं सोचो उन नबी जी निमाज़ उन नबी जी निमाज़ जेको सरदारुल अंबिया है उन सुने नबी जी निमाज़ जेको इमामुल अंबिया है उन सुने नबी जी निमाज़ जेको पांजे गुलामन के फरमाइंदो आ ओ मां मुस्तफा जा गुलाम हो जदे भी निमाज़ में भी हो निमाज़ पढ़ो तकबीर तहरीमा चो अल्लाहु अकबर तकबीर तहरीमा चवण का बाद में इयो तसव्वुर कयो त असा पांजे करीम रब जे रहमतुन जा जलवा दिसी रहा आहियूं जे कदे ये नथा करे सगो त कम अज कम एतरो जरूर दिल में ख्याल कयो असा त नथा दिसी सगो मगर असा जो करीम रब असा के दिसी रहो जेको पांजे गुलामन के इहो दर्स दई रहो आ बुधाए त उन मुझे सुने आका महबूब मुस्तफा जे निमाज जो कमाल छा हुंदो महबूब त महबूबा हिकड़े मिनट जे ला सिधो तोखे भिट ते शाह लतीफ सुणे दे वठी हला उन का पुछी दिया त आशिकन जी निमाज कीअं हुंदी आ सुणो लतीफ बुधाइंदो आ त आशिकन जी निमाज कीअं हुंदी आ पाण फरमाइन था जा जा पसी पाण के जा जा पसी पाण के सुना ता नागे निमाज जा जा पसी पाण के ता नाहे निमाज सभई विञा एसाज़ तिहां पो तकबीर चो लतीफ जी निमाज औलिया अल्लाह जी निमाज महबूब जे बचड़े जी निमाज महबूब जे आशिक जी निमाज फरमाइता जा जा पसी पाण के ता नाहे सुजूद जा जा पसी पाण के ता नाहे सुजूद विञाए ही वजूद तिहां पो तकबीर चो अजीजाने मन औलिया अल्लाह जी निमाज जो इहो आलम जो चवन था जे करे वजूद के महसूस करी या निमाज ही काने का औलिया अल्लाह जादो निमाज इया है अल्लाह अकबर थियो जिस्म जमीन ते आ दिल पांजे यार जे दरबार में आ जदे गुलामन जी निमाज जो इहो मकाम बुधाए त मुझे महबूब मुस्तफा जे निमाज जो मकाम छा हुंदो सोचे जवाब दे मुसलमान इमामुल अंबिया जे निमाज जो मकाम छा हुंदो जंहिंजे ला करीम रब चई छडे मा ज़ाग़ल बसर व मा तग़ा
लक़द रआ मिन आयातिहिल कुबरा। जिंजला करीम रब ऐलान करे उन महबूब मुस्तफा जे नमाज जेला ओ मुसलमान गौर करतो न हबीब जे नमाज जो मकाम छा हुंदो। लेकिन हालत नमाज अल्लाह जो फर्ज इमामुल अंबिया मुसल्ली ते आ, इमाम जी हैसियत में आ, हज़ारन जी जमायत सहाबा जी जमायत पोयो आ। लेकिन उहा घड़ी बे आईया, उहा घड़ी बि आई आ दुनिया के समझण ला। ओ दुनिया वारो इन राज के समझण जी कोशिश कयो। जॾहिं इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम भी आयो आ, महबूब सजदे में आ, इमाम हुसैन वरी सजदे जे मथा। दुनिया चवंदी आ त इमाम हुसैन आयो, महबूब जे पुठीअ ते चढ़ी वेठो, वेठो न, वेठो न, मुंहिंजो हुसैन सुहिणो पाक पुश्त मुबारक ते वेही करे पंहिंजी पेशानी उन जगह ते रखी सजदो ॾेई रहियो आ जिथे कायनात जो कोई इंसान सजदो नथो करे सघे। बचपन जे अंदर इमाम आली मकाम दुनिया के बुधाए रहियो आ, मां उहो हुसैन आहियां, मां उहो हुसैन आहियां जो जॾहिं सजदो ॾींदो हां पेशानी मुंहिंजी हूंदी आ, मुंहिंजे पेशानी जे अठो मुहर मुंहिंजे महबूब जे नुबुवत वारी हूंदी आ। इमाम हुसैन अलैहिस्सलाम सजदो नुबुवत वारी मोहर जे मथा करे कायनात के ॾेखारियो। दुनिया वारो मां हुसैन जेको सजदो कयो आ, मां हुसैन जेको सजदे जी इब्तिदा कई आ, कायनात वारो जिंदगी गुजारे छॾियो, मगर मां हुसैन जे सजदे जहिड़ो कोई भी सजदो नथो करे सघे। लेकिन गौर कर, जॾहिं इंसान सजदे जे हालत में हूंदो आ त पुठिते त नजर पवंदी आहे, ॻाल्हाए पुठिते नजर पवंदी आहे, जवाब आहे न। लेकिन इन्नी अरा मा ला तरौन, मुझे महबूब मुस्तफा छा फरमायो, जेको मां थो ॾिसां उहो तव्हां नथा ॾिसी सघो। मुसलमान गौर कर, इमाम हुसैन अलैहिस्सलाम सां प्यार करण वारा गौर कर, गौरो फिक्र कर। इमाम हुसैन अलैहिस्सलाम मुझे महबूब जे सजदे वारी जाइ जे मथा हबीबन जे पुश्त मुबारक जे मथा वेही करे पाण भी सजदो ॾेई रहियो आ। महबूब हेड सुभान रब्बियल आला पढ़ी रहियो आहे, जवाब ॾी जा, सोचे पो जवाब ॾी जा। हबीब ज़ुबान सां सुभान रब्बियल आला पढ़ी रहियो आहे, मामूल मुताबिक नाहे 3 4 5 8 10 गणन जो सिलसिलो टुटी वियो। हाणे तोखां तो पुछां, सोचे वठ, ज़ुबान सां सुभान रब्बियल आला हली रही आ, दिल में हुसैन जो ख्याल हली रहियो आ। सोचे पो जवाब ॾिजां, हबीब जो सजदो दरबारे खुदाबंदी में कहिड़े मकाम ते हूंदो, इएं छो नथो दिल खोले करे चवी त मुंहिंजे महबूब जी पेशानी त ज़मीन ते हुई पर दीदार यार जे दरबार जा हुया। महबूब मुस्तफा दरबारे खुदा में मौजूद आ, सुभान रब्बियल आला भी चई रहियो आ, पंहिंजे हुसैन खे भी याद करे रहियो आ। ज़ुबान सां सुभान रब्बियल आला, दिल में हुसैन हुसैन हली रहियो आहे या न? जवाब दे। मां तो खां तो पुछां, ओ मुसलमान ईमान सुन्नी पक्को करे जवाब दे। हुसैन मुझे महबूब जो बचड़ो त है पर गडो गड उम्मती भी आहे, नबी भी उहो जेको इमामुल अंबिया सरदारुल अंबिया सरदारुल अंबिया जे नमाज में उम्मती जो ख्याल अचे थो। नमाज नाकिस नथी थे, नमाज कामिल मौजूद आ, सहव मौजूद ना है, नमाज मुकम्मिल आ। जेकॾहिं नबी जे नमाज जे ख्याल में उम्मती जो ख्याल अचे उहा नमाज कामिला। खुदा जे करे कहे आशिक उम्मती जे दिल में दौरान नमाज नबी जो ख्याल अचे तो उहा नमाज छा हुंदी? अजीजा ने मन इमाम हुसैन हुसैन, लेकिन अञा गाल पूरी कान थी। हाणे मां इते अची करे हिकड़ो मिनट बीही करे सवाल कंदुसि त हाणे ॿुधा मुंहिंजे हुसैन खे
दुनिया तो समझी या दीन तो समझी, जवाब दे। सोचे पो जवाब दियो। मुझे हुसैन अलैहिस्सलाम जे मुतालिक, इमाम आली मकाम जे मुतालिक तुझे दिल जो ख्याल चाहे, तुझो अकीदो चाहे, इमाम हुसैन के दुनिया तो चवी या इमाम हुसैन के दीन तो चवी। जे कदे हिकड़े मिनट जे ला सोची तो त इमाम हुसैन दुनिया है, पो मुस्तफा जे नमाज में दुनिया जो ख्याल किया आयो? जवाब दे। महबूब मुस्तफा जे दिल में दौराने नमाज दुनिया जो ख्याल की आयो? जवाब कंखा पुछ, जेकरे बे कंखा न तो पुछी त ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी सुने का पुछ। ओ सुना तू ही बुधा त मुझे हुसैन जी जात दीन या दुनिया त मुझो सुनो। ख्वाजा मुइनुद्दीन चिश्ती अजमेरी फरमाए तो शाहस्त हुसैन, बादशाह हस्त हुसैन, दीनस्त हुसैन, दी पनाहस्त हुसैन। मुझो हुसैन दीना गला गला दुनिया न, मुझो हुसैन दीना, मुझो हुसैन दीन जी पनाह। इयो ही सबबा मुझा दोस्त अजीज, मुझे महबूबा मुस्तफा जे दिल में जो ख्याला मुझे हुसैन जो हुसैन दीना, हुसैन दीन जी पनाह। जरूरी तो समझा इन गाल के भी क्लियर कंदो हला, मता को सुभाणे तो के सौलाई असा चई छडे। जेकरे हुसैन दीना, जेकरे हुसैन दीन जी पनाह त पो सहाबा जो किरदार काडे वयो, अबू बकर सिद्दीक जो किरदार काडे वयो, उमर फारूक जो किरदार काडे वयो, उस्मान ज़ुन्नूरैन जो किरदार काडे वयो, अली अल मुर्तजा जो किरदार काडे वयो। उनके प्यार सा भाकुर पे जवाब दे। चवीस ओ मुझा मुसलमान भा, अबू बकर सिद्दीक असांजे सीने जो ठारा, उमर फारूक असांजो गले जो हारा, उस्मान ज़ुन्नूरैन असांजे मथे जी पग जो पगदारा, अली अल मुर्तजा शेरे खुदा असांजे बच्चन जो भी मालिका त जान जो भी मालिका। लेकिन चेसी याद रखी छद यो तुझो ख्याला, असा जो ख्याली हो कोने। पुछ दो तहां जो केड़ो ख्याला, उनके जवाब दियो। ए बटरे गालियो इल्मी करे पंहिंजे जगह ते मोटा। ओ मुझा दोस्त उनके जवाब दीबो, याद रखी छद इन कायनात जो खालिक ऐं मालिक केरा? चो केरा? अल्लाह इन कायनात जो खालिक ऐं मालिका। उन अल्लाह जे ज़ात जॾहिं दीन के फैलाइण चाहियो, अबू बकर जो इंतखाब कयो, उमर फारूक जो इंतखाब कयो, उस्मान ज़ुन्नूरैन जो इंतखाब कयो, अली अल मुर्तजा जो इंतखाब कयो, तलहा ज़ुबैर जो इंतखाब कयो, बिलाल जो इंतखाब कयो। सादन लफ्ज़न में मोटाया जॾहिं दीन फैलाइण जो मौक़ो आयो आ, मुझे करीम रब सहाबा जो इंतखाब फरमायो आ। पर जॾहिं दीन बचाइण जो मौक़ो आयो त मुझे करीम रब आले रसूल जो इंतखाब फरमायो आ। दीन फैलाइण वारा सहाबा हन, दीन के बचाइण वारो आले रसूल आ। दीन के बचाइण वारो केरा? जवाब दियो, आले रसूल आ। किए दीन बचायो आ, केड़ी अंदाज में बचायो आ? ओ मुझा दोस्त अजीज, सिधो तो के करबला जे मैदान में वठी हला, उते बिहारे करबला जे मैदान में, उते बिहारे मां तो का हिकड़ो सवाल कया। जडे मुझे सुने हुसैन के खबर आ केड़ी त मुखा बाद में कोई कत्ल थियणो नाहे, कोई शहीद थियणो गला गला कोई शहीद थियणो। ए इल्मी गालियों ने सौलियों हजम कोन थिंदियो, लेकिन बुधो जरूर अकीदत जो गालियों ने कोई शहीद थियणो नाहे। ऐं थियो भी इने इमाम आली मकाम का बाद में कोई भी शहीद गला गला कोई भी शहीद न थियो। जेकरे इमाम आली मकाम का बाद में इमामत के शहीद करण जरूरी हुयो तो मां तवा का तो पूछा, इमाम ज़ैनुल आबिदीन सुनो उन मनसब ते फाइज हुयो जो अली अकबर सुनो उन मनसब ते न हुयो, अली असगर भी उन मनसब ते न हुयो। जे इमामत जे मनसब ते सुनो इमाम ज़ैनुल आबिदीन फाइज हुयो। राज केड़ो आ? राज वडो आ। ओ मुझा दोस्त अजीज, जेकरे चो त बिन लफ्ज़न में बुधाया या चो त वरी अध कलाक ढिघो पोइते हलियो वञा। साईं खमण शाह जवाब दे। साईं कोने जा
अजीजा ने मन, बस साईं जो इशारो समझियो सही, मोटो पंहिंजी जगह ते। अजीजा ने मन एडे गौर कयो, अल्लाह जे कुदरत जा पंहिंजा फैसला हन, अल्लाह जे कुदरत जा पंहिंजा फैसला हन। याद रखी छॾियो, अली असगर सुहिणो, उन जे अमड़ जो नालो बीबी रुबाबा। अली अकबर सुहिणो, उन जे अमड़ जो नालो लैला। ऐं मुंहिंजे सोणे इमाम ज़ैनुल आबिदीन जे अमड़ जो नालो शहरबानो आहे। ये मुझे इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो अज़वाज मुतहरात हन। ओ मुझा दोस्त अजीज, खुदा जे फैसलन के कदे भी तू कुछ भी कोन करे सगंदे। इन करे मुसलमान ये अकीदत वारी गाल करण जरूरी तो समझा। मुझे खुदा के खबर हुई एड़ो जमानो इंदो जो मुझे सोहणे उम्र जेला मानू ज़हन पांजो तंग रखंदा। इन करे मुझे करीम रब पांजे कुदरत जो फैसलो ॾेखारे छॾियो। अल्लाह जे कुदरत जो फैसलो बिन जुमलन में चई मुकबल गाल के कया। ज़ैनुल आबिदीन के करीम रब जे ज़ात बचायो। तमाम सैयद सादात जो सिलसिलो बकाया इमाम ज़ैनुल आबिदीन का हली अगते हली रहो आ। ओ मुझा दोस्त अजीज, करीम रब पंहिंजे कुदरत के जानदो आ। इमाम ज़ैनुल आबिदीन जी अमड़ जेका बीबी शहरबानो सुहणिया, उहा कीअं आई आ, कॾहिं आई आ, कीअं निकाह थियो आ, हिकड़ी झलक जल्द जल्द में ॿुधाए वरी पो मोटी अचां। जॾहिं अमीर उमर साईं जे दौरे खिलाफत में ईरान के फतेह कयो वयो आ। ईरान जे बादशाही घर जी शहजादी आ, जंहिंजो नालो शहरबानो आ। कैद थी आई आ, मस्जिद नबवी में आई आ। एतिरो हसीनो जमील आ जो मस्जिद नबवी जूं दीवारूं भी उन जे हुस्न सां बहकी रहियूं आहिनि। गुलामन अर्ज़ कयो, या अमीरुल मोमिनीन, असां जी दिल थी चवे ये शहजादी अब्दुल्लाह बिन उमर जे लायक आ, लेकिन मुझे सोहणे अमीरुल मोमिनीन उमर फारूक रज़ियल्लाहु तआला अन्हु जेको आले रसूल सां प्यार कंदो आ, चवे तो तहांजी गाल पंहिंजी जगह ते, लेकिन मां उमर जे दिल जो फैसलो आ सिधो सो सोहणे अलीउल मुर्तज़ा सां मुखातिब थी करे चवे तो, ओ मुंहिंजा दिल पर अली, मां उमर जे नज़र में, मां उमर जे नज़र में हिन शाही घराणे जे शहजादीअ जे लाइ अगर को घोट मुखे सुझे थो तो मुझे महबूब मुस्तफा जे कुल्हन जो सुवार इमाम हुसैन सुझे थो। सुभान अल्लाह। कह इहा राय ॾिनी चो उमर फारूक, कह राय ॾिनी गाला गाला कह ॾिनी उमर फारूक या राय दिनिया। ऐ मुझे दिल पर अलीउल मुर्तज़ा शेरे खुदा करमुल्लाह वजहुल करीम या राय कबूल कहिया। ओ मुझा दोस्त सुने उमर चयो बिठड़ा हाने इहा दुआ निकाह जी तहां घुरो। वाह मुझा दिल पर अली, दिल पर अली भी तो अलिया, उनके भी मुझे मुस्तफा फरमायो अना मदीनतुल इल्म व अलीउल बाबुहा, अली बि इल्म वारो आ, उनके भी खबरात अगते छा थियणो आ। सुनो अली तो फरमाए, ऐ सुना उमर फारूक, मां अली जी दिल थी चवे अज दुआ तू घुर त क़यामत ताईं अचण वारन के खबर पवे त मुझे हुसैन जी शहरबानो सां निकाह जी दुआ कहे बे न घुरिया, उमर फारूक घुरिया। ऐ मुझे करीम रब जे कुदरत दे निहारियो, उन ज़ैनुल आबिदीन के बचायो वयो जेका शहरबानो जे जिस्म मां है क़यामत ताईं अचण वारन के खबर पवे। जेके तमाम सैयद सादात आहिनि उन्हनि के भी खबर पवे त मथे निहारियो सोहणे उमर फारूक जी दुआ गॾु गॾु हली रही आ। गाल समझ में अचे वई। सहाबा जे खिलाफ सोची समझी ऐं पो मुसलमान जुबान इस्तेमाल कर। हाणे इहे गालियूं तकरीबन पूरी थी वयूं। हाणे मां मोटा तो मैदान करबला में। काॾे थो मोटा गाला गाला काॾे थो मोटा मैदान करबला में। हे शहर चई करे, केड़ो शहर चई करे थो मोटा मैदान करबला में। ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है, ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है। कायनात जे अंदर जिते भी मुसलमान रहन था
निस्बत में जे कदह जह भी मुसलमान जी कह न कह वली सा निस्बता कह न कह अल्लाह जे कामिल वली जे हथ ते बैयत कईया नक्शबंदी हुजे चिश्ती हुजे कादरी हुजे सुरवर्दी हुजे केड़ भी हुजे मोजा दोस्त जंहिंजो तालुक पीरन जे पीर मुहियद्दीन मीर सुने दस्तगीर अब्दुल कादिर जीलानी जे ज़ात साहे उन्हनि तमाम गुलामन जो हिकड़ो ही अकीदो आ के अल्हम्दु के अपना तो ईमान भी हुसैनी है, जो गिरने नहीं देते अपने कंधों से जिनको, जो गिरने नहीं देते अपने कंधों से उनको, लगता है कि नबियों का सुल्तान भी हुसैनी है, लगता है कि नबियों का सुल्तान भी दिल खोले चो, लगता है कि नबियों तुझे आवाज में फरिश्तन जो आवाज भी गद्दा इन समझुर्गी तव्हां वेठा हो ओ गोठा चार खान सालारी वारा याद रखी छॾ जो हेड़ी नूरानी महफिलन में यार जे करम जो नुज़ूल थींदो आ, पिरीअ जे प्यार जो नुज़ूल थींदो आ, ॾिसण वारा ॾिसंदा भी आहिनि, वठण वारा वठंदा भी आहिनि, ॿुधण वारा ॿुधंदा भी आहिनि, लेकिन मुंहिंजा दोस्त अज़ीज़ ॾिसण वारा ॾिसी मज़ो वठंदा, ॿुधण वारा ॿुधी मज़ो वठंदा, पर जेके बाकी मूं जड़ा गुनाहगार इए वेठा हुंदा यार जे अचण जी खुशबू उन्हनि खे भी जरूर महसूस थींदी, पो दिल खोले चो लगे ताहे के नबियों का सुल्तान भी ये दिल भी हुसैनी है, ये जान भी हुसैनी है। मैदान करबला केड़ो मैदान गाला गाला कुर्बो भला कुर्बो भला कुर्बो भला जो मैदान मुसीबत वारी जगह दुखन वारी जा अल्लाह अकबर तफसील में नवी दो मुखे मैदान करबला खां अॻिते हलणो आ, कूफे शाम ॾे हलणो आ, दिमश्क ॾे हलणो आ, लेकिन कुछ घड़ियों मैदान करबला में जरूर बीहण तो चाहियां। ओ मुंहिंजा दोस्त अजीज मैदान करबला जो मंजर थोड़न लफ्ज़न में बयान कंदुम। जेडी महल मुझे महबूब मुस्तफा जे बचड़े इमाम आली मकाम इमाम हुसैन अलैहिस्सलाम जो लखते जिगर सुनो अली अकबर, मुझे महबूब मुस्तफा जे बचड़े इमाम आली मकाम जो लखते जिगर केरा चो सुनो अली अकबर, सुनो अली अकबर के मुझे करीम रब जे जात मुझे महबूब मुस्तफा जेड़ी सूरत सुनी दई छड़ी हुई। जे करे चौथे ते भी थोड़ो गाल के क्लियर कदो हला त राज केड़ो होयो। बभा भेणन अली अकबर भावा बीबी सुगरा भेणा कदे सोचो भी को न होंदे जदे भा आयो आ औनो मोहम्मद भी अचन था, लेकिन बीबी सुगरा मदीने रहिया। छो मदीने रहिया राज केड़ो आ सही खमन शाह बादशाह जे करे इजाजत दी त 5 मिनट हो राज भी बयान कया आशिकन के खबर पवे त बीबी सुगरा मदीने केड़ी गाल जे करे रहिया। तवज्जह कयो मुझा दोस्तो अजीजो, जै वक्त में सुनी बीबी लैला सा मुझे इमाम आली मकाम जी शादी जो तय सिलसिलो थी चुको आ। जह रात में शादी आ इमाम आली मकाम पांजे दिलबर नाना नबी पाक जे कदमन में अची वेठो आ।
ज़ारो कतार रोई रहियो आ। ओ मुंहिंजा दोस्तो अज़ीज़ो, जॾहिं बि ख़ुशी जो टाइम हूंदो आ, उन टाइम ते तो असां जहिड़नि गुनहगारनि खे बि पंहिंजा वॾड़ा यादि ईंदा आहिनि। ही त उहे जवान जेके कुलनि जा सवार आहिनि। मुंहिंजो इमाम आली मक़ाम कदमनि में वेही करे रोई पंहिंजे दिल पर नाना सां कलाम करे रहियो आ। ओ मुंहिंजा सुहिणा, ओ मुंहिंजा सुहिणा दिलबर बाबा, एॾो प्यार ॾियण वारा बाबा, दुनिया खे ॾेखारण वारा मुंहिंजा नाना बाबा। अॼु हुसैन शादी त करे, पर कीअं करे? उन शादीअ जो मज़ो कहिड़ो जंहिं शादीअ में दिलबर नाने नबी पाक जहिड़ी ज़ात बि न हुजे ऐं जीजल अमड़ बि न हुजे। उन शादीअ जो मज़ो कहिड़ो? ईअं चई ज़ारो कतार रोई रहियो आ। होॾा शादी जा इंतज़ामात मुकमिल थी चुका आहिनि। हेॾा मुंहिंजो हुसैन पंहिंजे नाने नबी पाक जे मज़ार मुबारक जे कदमनि में वेही रोई रहियो आ। अख अख सां लॻी आ यार दीदार करायो आ। ओ मुंहिंजा बचड़ा, ओ मुंहिंजा बचड़ा, देर न कर वञी तूं शादी कर। करीम रब जे दरबार मां जोड़ो वठी ॾिनो थमाए, जोड़ो वठी ॾिनो थमाए। मुंहिंजो करीम रब उहो जवान तोखे अता कंदो जंहिंजी शक्ल मुंहिंजो करीम मां मुस्तफ़ा जे सूरत जहिड़ी बनाए छॾींदो। तूं त ॾिसी दीदार करे दिलि ठारींदे, पर मां मुस्तफ़ा जा उहे आशिक जेके सूरत मां मुस्तफ़ा जे लाइ सिकंदा आहिनि, उहे बि मुंहिंजे बचड़े जी सूरत ॾिसी पंहिंजी